था क्यों सिंध एक्सपीरियंस जे हिन एपिसोड में सभिनी खे भलीकार। असांजो महिमान आहे जिन जा इलाही वधीक तारुफ़ आहिनि। अ, लेखक बि आहे, पंहिंजो वकील बि आहे, ऐं हाणे सिविल सोसाइटी में बि इलाही एक्टिव आहे। पर अलाए छो मूंखे जॾहिं बि सोहेल जो नालो ॿुधंदो आहे मूंखे सभु, छो त मां पाण सखर जो आहियां, सो सभिनी खां पहिरियों मां सोहेल खे चयो बि आहे हिते जॾहिं मिलियो, त मूंखे पहिरियों पहिरियों शइ जेकी नज़र ईंदी आहे जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं या सोहेल जो नालो ईंदो आहे, उहो हूंदो आहे बैडमिंटन जो प्लेयर जो। सो मां स्टार्ट बि हितां ई कंदुमि। तव्हां थोरो ॿुधायो, तव्हां इलाही दफ़ा मैंशन कयो आहे, मज़मून लिखिया अथव तव्हांजे बैडमिंटन वारे हुन ते, त इन ते ॿुधायो त कीअं बैडमिंटन तव्हां कीअं स्टार्ट कई, ऐं तव्हांजो कीअं शौक़ु थियो, केसि ताईं पुॻो, वरी पोइ हाणे छा सूरत हाल आहे, किथे कहिड़ी फैसिलिटीज़ हूंदियूं सखर रोड़ीअ में जंहिंमें तव्हां खेॾियो, कहिड़ा उस्ताद हुया, इहो मुख़्तसिर ॿुधायो प्लीज़। वाह, वॾी महिरबानी फरहान, तव्हां बि मौक़ो ॾिनो। असल में बैडमिंटन मुंहिंजो पहिरियों इश्क चई सघो था। ऐं मां प्रोफेशनली प्लेयर आहियां बैडमिंटन जो, पाकिस्तान जो। मां अंडर 16, अंडर 14, अंडर 18 चैंपियन बि रहियो आहियां, सिंगल्स में बि रहियो आहियां, डबल्स में बि रहियो आहियां। ऐं मां वापडा जे पारां कई साल बैडमिंटन खेॾी आहे, मूंखे सैलरी मिलंदी हुई। अच्छा। ऐं पाकिस्तान यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन यूजीसी जेका हूंदी अॻे, हाणे जी। त हायर एजुकेशन कमीशन आहे, उनजी टीम जो मां कैप्टन बि रहियो आहियां। पाकिस्तान स्पोर्ट फोर्स जे पारां मां छह छह साल तक़रीबन उन्हनि जे पारां बि मूं कंट्रीब्यूट कयो आहे कंटिन्यूअसली 6 साल। ऐं रोड़ी में ई सिखियुसि, ओपन एयर कोर्ट हूंदो, पोइ वरी सखर में रेलवे इंस्टीट्यूट हूंदो हुयो, तव्हांखे ख़बर हूंदी, जी नीमकी मां चंद सम्झां थो नीम त सॼे सखर डिवीजन में ई शायदि हिकिड़ो ई इंडोर कोर्ट हूंदो, मां सही थो चवां? इंडोर। सखर में, हा, इंडोर कोर्ट हिकिड़ो रोड़ी में हुयो, अच्छा। उहो बि रेलवे जो हुयो, अच्छा। उहो बि वुडन हुयो। जी हा, जी। रेलवे जो ई हुयो, लोको शेड जो हुयो। पर अच्छा, हिन जी क्वालिटी, हा, हिन जी क्वालिटी बहितर हुई, उहो ही जीअरो आहे टॉप जी अञा या क्वालिटी। न? न, वो शादी हाल थी वियो, शादी हाल ओड़े खां पोइ बड़ा, उहो बसि पोइ हिते जीअं मां सम्झी वियुमि। लुटमार आहे। हा, पोइ वरी रोड़ी में हाणे आहिनि, रोड़ी में हिकिड़ो बैडमिंटन ए कैटेगरी जो कोर्ट हुयो, हाणे उहो ॾठो आहे हिन महीने में ई, छाकाणि अच्छा, उनजी जाइ ते सफ़ा हिकिड़ो बहितरीन क़िस्म जो हाल पियो ठहे। मूंखां ज़बरदस्त। बि सलाहूं वरितियूं अथऊं, हा। जंहिंमें 2 बैडमिंटन जा कोर्ट आहिनि। सो वाह। हा, पोइ इहो प्रोफेशनली मां 15 साल खनि खेॾी आहे बैडमिंटन, ऐं काफ़ी स्कोप मिलियो। सॼे मुल्क में त हर टूर्नामेंट में खेॾियासीं, खटियूं बि काफ़ी, ऐं सभई जेके टॉप जा प्लेयर हुया उन सां खेॾियो आहियां मां पाकिस्तान में। सो ठीकु आहे। इहा तव्हांजा बैडमिंटन उस्ताद जी केरु आहे सखर में? असल में थींदो छा हुयो हिते, जॾहिं नंढे हूंदे माण्हू छा थींदो आहे, जॾहिं दोस्त क्रिकेट खेॾंदा आहिनि त वञी माण्हू क्रिकेट खेॾंदो आहे, हा। वरी जॾहिं हॉकी खेॾंदा आहिनि त वञी हॉकी खेॾंदो आहे, वरी जॾहिं माण्हू फुटबॉल खेॾंदा आहिनि फुटबॉल खेॾंदो आहे। हम्म। उन्हनि में वारो न ईंदो हुयो, असां नंढा हुजूं, वॾा हा। जेके हुजनि असांखां उहे मैचूं पाण खेॾनि, हा। असांखे वारो ई न अचे। बैडमिंटन इंडिविजुअल गेम हुई न, जी। माना जेको कोर्ट मिलंदो खेॾंदो। हा। सो इन हवाले सां बैडमिंटन, उहे त दोस्त हुया। बैडमिंटन जेका सखर डिवीजन जी टीम हूंदी न, उनमें सभिनी में टॉपर रोड़ी जा हुया प्लेयर। अच्छा। सॼे डिवीजन चैंपियन रोड़ी जो हुयो असांजो दोस्त ज़ुल्फ़कार शेख। अच्छा। उहो वरी हुन खां पहिरियों हुयो अब्दुल फताह शेख, जी। हुन खां पहिरियों हुयो अब्दुल अज़ीज़ अब्बासी। इहे सभु मुंहिंजे पाड़े जा हुया, असांखा वॾा दोस्त हुया, पर इहे सभु प्रोफेशनली रेलवे जे पारां खेॾंदा, लोकल डिवीज़न जे पारां। मां त पाकिस्तान वापडा जे पारां खेॾुमि, पोइ सखर रेलवे जूं टीमूं हूंदियूं हर डिवीज़न जूं पंहिंजूं पंहिंजूं, हम्म। पोइ ही रेलवे जे पारां खेॾंदा। बहरहाल उन्हनि सां गॾु थोरो शौक़ु थियो। बाक़ी इंडिविजुअली पंहिंजी महिनत ॾाढी कईसीं, ॾाढी महिनत कयमि, हम्म। रनिंग, एक्सरसाइज, सुबुह जो, मंझंदि जो, शाम जो। पोइ वरी जॾहिं मां पाकिस्तान स्पोर्ट बोर्ड जे पारां पिक थी वियुसि, त पोइ त वरी राज बि उन्हनि वटि हुई, पोइ कोचिस उन्हनि जा हुया, ट्रेनर हुया, खाधा पीता, राशूं, ख़र्च, पढ़ायूं लिखायूं, सभु उन्हनि जे हवाले हुयूं। अच्छा, ठीकु। तव्हांजी के ॿारनि में कंहिंखे शौक़ु आहे बैडमिंटन जो? मुंहिंजो पुटु खेॾंदो आहे,
पर अच्छा इन्वायरमेंट उहो न आहे हींअर अच्छा सिंध में स्पोर्ट्स जो सॼो इन्वायरमेंट टोटली ख़तमु आहे स्कूलनि में त सफ़ा कुझु नथो थिए न हम्म त अॻे स्कूलनि जूं टीमूं थियूं ऐं स्पोर्ट्स ॾे रुझान घटि आहे मोबाइल फोन अची वई आहे हम्म रुझान आहे त वरी फैसिलिटीज़ कोन्हनि के हम्म शटल कॉक एॾी महांगी थी वई आहे जो चङो भलो नथो अफोर्ड करे सघे त जेकी ऐं सुठी शटल कॉक क्वालिटी शटल कॉक आहे उन जी क़ीमत घणी आहे हाणे मां मां सम्झां थो त ईअं 500 रुपए जी हिकिड़ी हूंदी हल बिना हा डेफिनेटली हल 5000 बिना जो दॿो थो मिले 12 अच्छा शटल कॉक हाणे 500 जी हिकिड़ी उहा हिकिड़ी गेम में ॿ वञनि त पोइ इन लाइ वीचारा प्लास्टिक जी इस्तेमालु कंदा आहिनि चङा भला खिलाड़ी चङा भला रांदीगर प्लास्टिक जी इस्तेमालु था कनि अड़े जेका बिना 300 जी आहे 2-3 गेमूं हले थी असल ठीकु में आहे अचनि त सस्तियूं थियूं पर हिते हर शइ ते ड्यूटी आहे हर शइ ते आरामखोरी आहे तो जी उनजे करे उहो सॼो सिस्टम डावाडोल लॻो पियो आहे सो माण्हू वीचारा चाहींदे बि नथा खेॾी सघनि कॉलेजनि मां स्कूलनि मां स्पोर्ट तबाह थी वई आहे ख़तमु थी वई आहे डबल ज़ीरो आहे कोन किरोड़नि जा लखनि जा फंड आहिनि एजुकेशन जा ॿिया टिया काॾे था वञनि यू नो बेटर आई नो बेटर छो त वरी करप्शन प्राइवेट काॾे स्कूल्स में त वरी इहो बि मुसीबत थी वई आहे न हिकिड़ो बंगलो आहे हुन में स्कूल था ठाहे छॾनि जंहिंमें स्पोर्ट्स जो आहे ई कोन फैसिलिटी त ॿार कीअं न न माना न रुझान अचे प्राइवेट त छॾियो साईं पर सरकारी एॾा फंड आहिनि सरकारी स्कूल आहिनि वॾा हम्म वॾा स्कूल आहिनि बैडमिंटन वॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट स्पोर्ट जो टीचर हूंदो स्पोर्ट जा पीरियड हूंदा वॾो हिकिड़ो कमाल जो इंटर स्कूल चैंपियनशिप थींदियूं हुयूं हा वरी सिंध लेवल ते चैंपियनशिप थींदियूं हुयूं वॾो वरी टीम खटी ईंदी त वरी स्कूल में मोकल थींदी आहे तुंहिंजी उहो हा सॼो जाम ख़तमु थी वियो आहे ओड़े पिणु हलो त हाणे तव्हांजो थोरो आहे इरादो कोई कोचिंग वोचिंग जो अगरि इहो रूढ़ी मां वारो ठीक हा थी मां वञे कंदो आहियां हींअर बि मां अचां पियो मां एक्सरसाइज पे कई दरिया ते वेंदो आहियां अच्छा दरिया ते उते ई मूं रनिंग कंदो आहियां हा एक्सरसाइज हाणे बि मां होॾो ई मोटियुमि ऐं अच्छा बैडमिंटन कोर्ट में आउं ईंदो आहियां आई एम गुड कोच अच्छा कोई गुड पंहिंजे बारे में चए न चए पर हा कोच मां खेॾा खणी हा नथो पर कोच सुठो आहियां मां छो जो मुंहिंजो प्रोफेशनल ट्रेनिंग थियल आहे न मुंहिंजो एग्जैक्टली हथु मुंहिंजो ॾाढो बैडमिंटन में सुठो हूंदो हुयो सही मुंहिंजा पंहिंजा कुलीग बि चवंदा हुया हा सो उहो हथु त तव्हां खां काॾे ई कोन वेंदो न सही उहो कोच मां भलो आहियां पर कोचिंग करायूं कंहिंखे छोकिरा ई कोन्हनि के वीचारा हम्म आहिनि कोन हाणे जो ॿ जेको टे नओं खेॾनि कोर्ट ठहे थो पोइ उमेद अथव कुझु या न हा खेॾंदा आहिनि इलाही खेॾंदा आहिनि पर उहा प्रोफेशनल लेवल जा माण्हू न आहिनि न उहो शौक़िया माण्हू आहिनि न हाणे 40 साल वारो खेॾंदो त हुनखे छा कोचिंग कराइबी हा 8 8 10 10 मां हिते लॻे खपनि थो त 12 हुन ते ते कमु करण जी ज़रूरत आहे अथवा नौजवाननि खे कुझु चयूं त वाह अचो खेॾो हा हिते 12 13 सालनि जा हुजनि के स्कूल्स जा हुजनि अॻे हम्म छोकिरियूं खेॾंदियूं हा छोकिरियूं जी ट्रेनिंग थींदियूं कोचिंग कैंपूं उहे वीचारियूं त हाणे छॾियो छोकिरा ई कोन्हनि के सो हम्म स्पोर्ट्स ओवरऑल स्पोर्ट्स तबाह करे छॾी अथऊं थोरो पिणु जहिड़ो मुल्क जो हाल आहे जी अहिड़ो स्पोर्ट्स ठीकु हूअं आहे बि जनरली पूरे पाकिस्तान में स्पोर्ट्स वञी हिननि बचाई आहे क्रिकेट जी बाक़ी सॼी स्पोर्ट खे हिननि तबाह कयो आहे डेलीबरेटली ऐं हम्म कंहिंखे स्पॉन्सर नथा कनि उहे नौकरियूं कोन था ॾियनि स्क्वाश खे हिननि तबाह करे छॾियो आहे बसि सभिनी खे तबाह करे फोकस वञी हिननि क्रिकेट कयो आहे जंहिंजा वरी पंहिंजा मक़सद आहिनि हिननि जा हा त हुननि जा असल हाशिर इहो था ॾिसो बांग्लादेश खां हाराइजी विया हा पोइ ईअं ई थींदो न हा बाक़ी सॼी स्पोर्ट तबाह आहे ठीकु आहे थैंक यू त हाणे अॻे था वधूं त तव्हांजो त इलाही वधीक सियासत सां कॉम्पर सियासत में बि तव्हां रहिया आहियो किताब बि लिखिया आहिनि तव्हां त हाणे ॿुधायो त सिंध जी सियासत किथे बीठी आहे सिर्फ़ु सिंध जेके जी न सिंध जे पूरे इहे इंट्रस्टेड अथव तव्हां हेॾो सारो ख़ासि तौर ते तव्हांखे हिकिड़ो आहे एज़ाज़ त साईं असां तव्हां जीएम साहिब सां हेॾो टाइम गुज़ारियो आहे तमामु घटि माण्हू हूंदा जिन ज़ाती तौर ते टाइम गुज़ारियो आहे उहो किताब बि तव्हां लिखिया आहिनि त हाणे किथे बीठी आहे सियासत उते किथे था कीअं था सम्झो को बुनियादी तौर ते पूरे पाकिस्तान में सियासत बैन आहे हम्म, रुगो क़ौमी सियासत न बलोचनि जूं पार्टियूं हुजनि पठाणनि जूं पार्टियूं हुजनि सिंध जूं पार्टियूं हुजनि MQM हुजे या ही वॾियूं 2 टे पार्टियूं हुजनि इवन PTI सियासत करणु कंहिंखे ॾिनी कोन पई वञे न सो हम्म, जेको मुल्क जी पॉलिटिक्स जो हाल आहे उहो ई सिंध जो हाल बि आहे हम्म, सिंध जी पॉलिटिक्स बि उन ई तरह में अचे पई जॾहिं मुल्क जूं पंहिंजियूं उन्हनि जूं फेडरल पार्टियूं उन्हनि जेके
सियासत कनि थियूं उन्हनि खे इहो नथा कनि पिया। हिकिड़े जुलूस कढण लाइ, हिकिड़े जलसे करण लाइ बि ॾिसंदा हो त रोज़ पिया केस थियनि, रोज़ पिया इहे कनि। सो सियासत मजमूई तौर ते हींअर माना गैर ऐलानिया माना सियासत ते बंदिश आहे, उहो सियासत कोन पई थिए। सो पोइ ज़ाहिर आहे सिंध जा असर थींदा। वरी मजमूई खां हटी करे जॾहिं सिंध ते पिया अचूं त पोइ सिंध में ज़ाहिर आहे पार्टियूं तमामु पुठिते वयूं नलियूं, लीडरशिप काफ़ी कुर्बान थी वियूं, जेके कुर्बानी चऊं, या लीडरशिप पंहिंजा सिर विञाए छॾिया, ऐं पोइ पार्टियूं तोड़ फोड़ जो शिकार, पोइ वरी नई लीडरशिप, पोइ हाणे उहे उन्हनि खां जेको वस पुॼे थो कनि था। पोइ हाणे उहो मां उन्हनि खे ॿाहिरों वेही चवां त तव्हां सही न पिया कयो, तव्हां ग़लति पिया कयो, इहो मुनासिब कोन्हे। सो मजमूई तौर ते बाक़ी ज़ाहिर आहे पोटेंशियल सिंध में आहे। इवन कल्चर डे थींदो आहे हिकिड़ो, त तव्हां ॾिसंदा त सॼो इवेंट पॉलिटिकल हूंदो आहे, हालांकि सकाफ़ती ॾींहुं हूंदो आहे, त पॉलिटिक्स हूंदी आहे, सॼी सही पॉलिटिक्स हूंदी आहे। या को मसइलो थिए थो, उणतुण थिए थी पई, ऐं उन में एक्टिविटी आहे, माण्हुनि जे माइंड में आहे, माण्हुनि जे दिलि में आहे। को मसइलो थो थिए त माण्हू खे गुस्सो अचे थो, को माना ईअं न आहे त को सफ़ा डेड आहे। बाक़ी जीअं मुल्क जी हालतूं सभु डिप्रेस आहिनि, सप्रेस्ड आहिनि, ऐं उन हवाले सां पॉलिटिक्स जी इजाज़त कोन्हे। पोइ पॉलिटिकल पार्टियूं हाणे जॾहिं वरी ओतिरियूं अॻिते अचनि, जेके कोशिशि कनि थियूं, मिसाल आहे साईं ज़ैन शाह जी SUP आहे, हर मामले में बीठो सिंध आहे। यूनाइटेड पार्टी, हा, बीठो आहे। बाक़ी क़ौमी पार्टियूं आहिनि, उन्हनि जा पंहिंजा ॿ टे ग्रुप आहिनि, के ॿ टे त मिसाल न आहिनि, ज़ियाद 6-7 चाहिनि आहिनि। छह, हा, हा 6-7 हूंदा। हा इहो मसइलो न आहे, इहो तव्हांखे ख़बर आहे, PLO या 16 ग्रुप हुया हा फलस्तीनी जा। इहो इट इज़ नॉट, इहो प्रॉब्लम न आहे। उहो वक़्त ते पॉलिटिकल पार्टियूं पाकिस्तान जी जेके पीपुल पार्टी आहे, केतिरा ग्रुप आहिनि, त पावर जे करे अंदरि वेठा आहिनि, पर हूअं बि पावर खां ॿाहिरि बि पीपुल पार्टी शीन बे, पीपुल पार्टी पेट्रियाट, पीपुल पार्टी फलाणी, पीपुल पार्टी राव वारी, रशीद वारी, इहे मुख़्तलिफ़ आहिनि न। तो हा इहो इशू न आहे। उहो जॾहिं वरी प्रैक्टिकली माण्हू पॉलिटिक्स कंदो, जेको कंदो उहो अॻिते निकिरी ईंदो। उहा ठीकु हिन आहे। महिल ताईं हुनखे हिकिड़ो इबाम आहे, इबाम तव्हां सम्झो था, मुबहम शयूं आहिनि, पर उहो ॿुधायोमांव त हुनजा पूरे मुल्क जी पोज़ीशन इहा आहे, ख़बर ई नथी पए सियासत जी, ख़बर ई नथी पए मुआशी हालतुनि जी, ख़बर ई नथी पए, इवन बिजली जे बिल जी ख़बर नथी पए। माण्हू माना ॾाढो माण्हुनि जो बिजली जो बिल अचण जा 2-3 ॾींहं हूंदा आहिनि, यकीन कयो त माण्हू हूंदा आहिनि, परेशान हूंदा आहिनि त अलाए केतिरो ईंदो, अलाए छा थींदो, यकीन कयो इहा पोज़ीशन आहे। तो सो ॾाढो माना माण्हू कंफ्यूज़ ऐं तकलीफ़ में आहिनि, ख़ासि करे उहे माण्हू जेके शरीफ़ माण्हू आहिनि। बाक़ी जेके आराम था खाइनि, उनखे त न कल्ह परवाह हुई, न अॼु परवाह आहे। सही। तव्हां छा, 2-3 सुवाल मां कंदुमि, पोइ वरी ॿियनि शयुनि ते बि हलंदासीं। तव्हां छा था सम्झो त सिंध में जेकी सियासत जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, साईं जमशेद खां पोइ गुज़ारण खां पोइ ख़ाल पैदा थियणो, उहो नेचुरल हो, हिकिड़ो माण्हू फाउंडर हो, उहो हले वियो, उन करे जेकी थोरी घणी इतिहाद हूंदो, उन खां पोइ उहो विखिरजी वियो। पर हिकिड़ी 2-3 शयूं माण्हू चवंदा आहिनि त हिकिड़ो त वॾी ग़लतियूं जेकी कॉम्प्रेसन खां थियूं, हिकिड़ी त इहो त उन्हनि नौजवाननि में इन्वेस्ट करणु बंदि करे छॾियो। जीअं हाणे तव्हां बैडमिंटन जी बि ॻाल्हि कई, त 40 वारनि खे छा सेखारींदो, सेखारिबो त 13-14 वारनि खे। अहिड़े तरीक़े सां असां वटि हाणे त ख़ैर इलाही यूनिवर्सिटी थी वियूं आहिनि, 2000 जी ॻाल्हि कयूं या 80s 90s जी, त 2-3 यूनिवर्सिटीज़ हूंदियूं, चाणका हुई, सिंध यूनिवर्सिटी, मेरान यूनिवर्सिटी, कराची में बि NAD यूनिवर्सिटी आहे, हुई दाऊद, कराची यूनिवर्सिटी में त एॾी शायदि न हूंदा, पर वरी बि, पर उन खां पोइ छा थियो, उते जहिड़ा जटा थिया ऐं ॿिया मसइला थिया, त हर कंहिं चयो त तोभां सियासत शागिर्दनि खां इहे रुॻो फाॾियाई आहिनि, उतां हथ कढी हले वियो। त तव्हां सम्झो था उहा ग़लती हुई? न, सियासत ॾिसो न, इहे इन क़िस्म जी सियासत थी आहे स्टूडेंट लाइफ खां पोइ। पॉलिटिकल पार्टीज़ में जेकॾहिं कई माण्हू एक्टिव थिया, मिसाल महाज़ हुयो न, महाज़ में स्टूडेंट त कोन हुया न, हा या क़ौमी महाज़ हुयो, बशीर कुरैशी कंदो हुयो, बशीर ख़ान एॾी सारी जदोजहद कई, लखे माण्हू रोड ते वठी ईंदो, स्टूडेंट त कोन हुया न। जी
उहो त माण्हू आहे न पब्लिक में। ठीकु। सो ज़ाहिर आहे ॾुखी सियासत आहे, ऐं उन सियासत में मां जीअं तव्हांखे चयो त MKM केॾी पावरफुल पार्टी हुई, ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले सां त वॾी ताक़तवर तंज़ीम हुई न, यूनिट सतह ते, ज़ून सतह ते, ऐं पैसो, पावर, पॉलिटिक्स, वोट, शहर, मीडिया, ॾिसो न हुनजी छा हालत थी वई आहे। सो तव्हांखे ॿुधायांव त पॉलिटिकल जेको सिचुएशन आहे न मुल्क जी, उन मूजिबि इहे असां बि उनजो ई असरदार, हाणे उन में जेको संभाले सघे जेको न संभाले सघे, पर त असांखे त छॾियो न, पठाणनि जूं पार्टियूं सभु ANP आहे या पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी आहे या बलोचनि जूं पार्टियूं, उन्हनि सभिनी जो मां पार्टी जी ॻाल्हि थो कयां, उहे जेके इलेक्शन में हिसो वठंदियूं आहिनि ऐं पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में जेको कमु थियूं कनि, मां उन्हनि जी थो ॻाल्हि कयां। उन्हनि जी सिचुएशन अहिड़ी कोन्हे, हो बि अलाए कीअं अची था वञनि, को जलसो करे, को मिड़ई कंहिंसां ठाह करे, कंहिंसां कंप्रोमाइज़ करे, हिकु ॿ सीट कढी फलाण अची वेही था रहनि। पॉलिटिक्स त थिए ई कोन पई न मुल्क में, जो माण्हू नवां अचनि ऐं हुन में शामिल थियनि, उहो नवां नौजवान अचनि, पोइ हिन में जेके नज़रियाती पार्टियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जी उन नज़रियाती पार्टियूं पाण वटि किथे बचियूं आहिनि, जेके लीडर आहिनि उन्हनि खे ख़बर कोन्हे त नज़रियो छा थींदो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो कई उनखे कंहिंखे छा ॻाल्हाइण थो अचे, कंहिंखे ख़बर कोन्हे का, पढ़ाई त ख़ैर हली वई आहे, पढ़ाई जनरली हली वई तरबियत आहे, ई न रही आहे न। न रही जीअं आहे। हूंदो हा 80s 90s में त बाबा पहिरों उथंदे ई पहिरों त चवंदा हुआ त हे 5 किताब त पढ़ो पोइ ॻाल्हाइजो। एग्ज़ैक्टली, उहो दौर त न आहे, उहो दौर ई न आहे। जी। पढ़ाई जनरली हली वई आहे, रुगो क़ौमी या सियासी न, किताब त माण्हुनि वटि आहे ई कोन न, अख़बारूं ख़तम थी वियूं, पर उहो अख़बारूं डिजिटल कोन था पढ़नि। वरी अची वियो न, डिजिटल मीडिया अची वियो। हाणे जीअं मुमताज़ बुखारी असांजे मुंहिंजे आयो पॉडकास्ट ते, उन चयो त न पढ़ियो वञे थो इलाही वधीक अदब, मार्केटिंग सुठी हुजे त किताब खपे थो अञा ताईं। साईं उहो ई थो पढ़े, उहे ई था पढ़नि जेके असां वारी जनरेशन आहे, जेको हम्म वठे थो किताब ॿियो टियों। अञा हम्म नई फर्स्ट ईयर इंटर तमामु घटि, इहो उहा फर्स्ट ईयर इंटर ॿियो टियों, उन्हनि वटि मोबाइल आहे, मोबाइल ते बि कोन था पढ़नि। पोइ इहे जेके कनेक्टेड आहिनि थोरा घणा उहे पढ़नि था, इन में को शक कोन्हे त किताब हींअर बि चवंदा त सभ खां वधीक किताब साईं जीएम से जो विकामे थो, हिन में को हम्म शक कोन्हे। या सालगिरह ते या वरसी ते 20 लख जा किताब था विकामनि। हा, पर ख़ैर पोइ हिन उन में में ॿिया बि किताब हूंदा आहिनि साईं, जा त ख़ैर आहिनि ई आहिनि, पर जेके ॿिया हा माण्हू सियासी आहिनि, कुझु नॉविल आहिनि, माण्हू जी कॉलम जा बुक्स आहिनि, न छपजनि साईं, था न ज़रूरु। सालगिरह ते त साईं जो 80% किताब साईं जो विकामंदो आहे, अच्छा, भली ॿिया बि हा पिया छो हुजनि। त उहो त हर आहे बि त जीअं चवंदा आहिनि कहाज बि त हुनजो आहे न। हा, काज त हाणे ॿियनि जा बि थियनि था, उते बि मेला किताबनि जा हूंदा आहिनि, पर उन्हनि जी सेल नथी थिए, माण्हू साईं। सीड़जी था वञनि त उतां साईं वारो किताब उतां मिली वेंदो, सीड़जी वेंदा आहिनि। हम्म मिसाल आहे 40,000 45,000 50,000 माण्हू अचनि था, हम्म उनमें जे 1,000 किताब खपे थो को त इहो वॾी ॻाल्हि हिन आहे, दौर जे हिसाब वॾी ॻाल्हि आहे, वॾो आहे। वॾी ॻाल्हि आहे। जिते तव्हां चओ था त पढ़ाई ऐं माण्हुनि जी घटि थी आहे, उते हा माण्हू अगरि लास्ट टाइम बि कंहिं दावा कई त को 40-50 हज़ार किताब खपे आहे, बल्कि वधीक। हा हिते हा विकामंदा हर को माण्हू पोइ विकामंदा वरी उनखे चैलेंज बि कनि पिया त न इहो नंबर ग़लति आहे, ऐं कुझु न त माण्हू भला हलो मथे 50 या 40, न त भला 10,000 ई थियो, सही। भला चौथाई कयो, हा सम्झो था। हा, सो तॾहिं बि आहे इहो नंबर। किताब, हा, हा पोइ वठी रखनि था। हाणे अख़बारूं ॾिसो न, अख़बार वॾी शइ हुई, अख़बार असां हा वटि अख़बार हाणे कोन थियूं अचनि। मां ही रोड़ी जो शहर आहे न, मिसाल आहे 200-300 काविश ईंदी हुई, मूंखे त हिकिड़ी बि नज़र न ईंदी आहे हाणे, ॿियूं त बराबरि। छॾियो, वॾे में वॾी अख़बार त इहा हुई न। हा, पर उहो बि त असां ठहियल इहो थियो आहे न, ट्रांसफॉर्मेशन सॼी दुनिया में। हर को अख़बारूं, माना मां पाण उन दौर जो आहियां तव्हां वारे, जॾहिं अख़बारूं पढ़ंदा हुआसीं, या हिते बि मां पढ़ंदो हुउमि, पर मां त हाणे डिजिटल ऑनलाइन हुनजी वेबसाइट ते वञी अख़बारूं पढ़ंदो आहियां वेठो। न्यूयॉर्क टाइम्स हुजे, वॉल स्ट्रीट जर्नल, वॉशिंगटन पोस्ट, हाणे उनजो पेपर कॉपीज़ जो त स्टाइल ई हले वियो आहे न, या त सॼी दुनिया में। हा पर हा पर इंटरनेट ते तव्हां चओ त नथा वञनि उनजी वेबसाइट्स ते। न न न न कोन था वञनि, हिते हार्ड कापी जेका ईंदी भला उहा, ॿियो मसइलो ॿियो बि आहे, महांगियूं बि थी वियूं आहिनि। अख़बार खे हिननि इलाही महांगो करे छॾियो, हाणे 40-50 रुपए जी डेली जी अख़बार आहे, माना 1,500 पर माण्हू उहो अचनि। चवनि था न त पुठियां ख़र्च इलाही थी वियो आहे, पेपर जी क़ीमत इलाही वधीक थी वई आहे। ज़ाहिर आहे उन्हनि जा पंहिंजा मसइला आहिनि, हा ज़ाहिर आहे।
खपे सो इहे घटि सभु थो। में हा। हा उहो मैचिंग कोन थी थिए पई। एडवर्टाइज़मेंट तो थिए ख़ैर गवर्नमेंट सां मिली छॾी वॾो था कमाइनि, को मसइलो न आहे। अच्छा, इहो इलाही हा वॾा जेके इनखे करोड़नि, इश्तिहार मिलनि था। ओ ई हाणे हा त प्राइवेट करोड़नि बि जा। माण्हू बि इश्तिहार त ॾियनि था न, सिंधी अख़बारुनि जी रीच आहे हिकिड़ी। प्राइवेट जी त ज़रूरत ई कोन्हे हिननि खे, गवर्नमेंट जा ई उन्हनि सां अथनि, सॼो सिस्टम आहे हिकिड़ो, अच्छा, उहे ई करोड़नि जा हूंदा आहिनि। ठीकु। आख़िरी सवाल मां पुछंदुमि, पोइ वरी ॿियनि शयुनि ते हलंदासीं। सिविल सोसाइटी में जेको तव्हां कमु कयो पिया, हिकिड़ो असां सां हिकिड़ा ॿी जीअं मां तव्हांखे चयो, माण्हू चवंदा आहिनि नौजवाननि में इन्वेस्टमेंट घटि थी वई। हर क़िस्म जी, मां रुॻो कॉम्परसनल लाइ नथो चवां, ॿियनि बि कम्युनिस्ट हुजनि, पलीजे हा वारा सभिनी जो। हुजनि, सभिनी तवजो ॾियणु बंदि करे छॾी अथव। वाह, हाणे इहे फॾई आहिनि, रुॻो था जहिड़ा कनि, मुसीबत में था अचूं। सो हम्म, ॿियो इहो थियो त असां वटि औरतुनि में बि इलाही घटि कमु थियो। ॾिसो, जिते माना जंहिं क़ौम जी 50% आबादी औरत आहे, तव्हां चओ त बाबा हम्म, इन्हनि जे बग़ैर असां तब्दीली आणंदासीं, हम्म, इहा त अजीब ॻाल्हि आहे। ॿियो इवन तव्हां ॾिसो त 70s में बि ख़ुदि जॾहिं साईं पाण बि स्टार्ट कयो त इन्हनि शयुनि खे इनकरेज कंदो, ख़ुदि हुनजी धीअ खे जीअं चवंदा आहिनि पढ़ाइण लाइ मोकिलियईं, एॾी मुखालफ़त जे बावजूदि PhDयूं करायईं। हम्म, हाणे हम्म, अॻे वधण जे बजाए माण्हू पुठियां हले वियो। हाणे सूरत हाल इहा आहे त जेके थोरियूं घणियूं पार्टीज़ तव्हां ॻाल्हायो बि, उनजी सेंट्रल कमेटीअ में या मां जेके बि फोटू ॾिसंदो आहियां, को जलसो थियो, जुलूस थियो, या कंहिंजी मीटिंग थी थिए, हिकिड़ी माई नज़र न हम्म। ईंदी आहे। माना हिकिड़ी उनजी सेंट्रल कमेटीअ में हिकिड़ी छोकिरी न आहे, हिकिड़ी औरत न आहे। त हाणे इहा कीअं तब्दीली ईंदी समाज में, जॾहिं औरतुनि खे तव्हां चवंदा अथव इहो तव्हांजी ज़रूरत न आहे? इहो त हाणे पॉलिटिकल पार्टी वारनि खां ई सवाल तव्हां पुछो, हम्म, जेके पार्टियूं आहिनि, त बाबा छो न आहे। पर ईअं न आहे, हिकिड़ी न आहे न पार्टियूं जेके आहिनि, तव्हांखे नज़र नथी अचनि। हर पार्टी जी सेंट्रल कमेटी में औरतूं आहिनि, पंहिंजी औरतुनि जी विंग अथनि, हम्म, ऐं प्रैक्टिकली जुलूस जलसो थियनि थो, का कॉन्फ्रेंस थिए थी, हुन में अचनि थियूं। पोइ हम्म, खणी 50 या 60 या 10 या 40, पर आहिनि सही। ऐं ॾिसो न, माण्हुनि जी महांगाई बि कम चेल बणी छॾी आहे न। हम्म, हिकिड़ी जेकॾहिं कराची में हिकिड़ो इवेंट आहे ऐं हैदराबाद खां औरतुनि खे वठी अचिणो आहे, त हिकिड़ी हम्म, बस करायो ओट हम्म, मोट, त तव्हांजो ₹1,00,000 वियो। वाह, किथों अफोर्डेबल बि न आहिनि न। हम्म, इहे बि वॾा मसइला आहिनि पंहिंजी जाइ ते। हलो छोकिरा ॿिया तव्हां टंग जी बसियुनि ते, रेल ते ॿिया टियों पुॼी था वञनि, औरतुनि खे वरी वठी अचिणो आहे, वरी हुनखे पुॼाइणो आहे, उहे नथियूं अची सघनि इएं। सो उन लाइ अफोर्डेबिलिटी पैसा बजट जो हुजण बि वॾो मसइलो आहे। मिसाल सन में इवेंट थिए थो, त मां सम्झां थो 1,000-1,500 औरतूं हूंदियूं हूंदियूं, तव्हां भली खणी ॾिसो वीडियो। या अच्छा, हैदराबाद में थिए थो, इवन अयार पली जो कंदो आहे इवेंट, त हुननि जूं 2-3 हज़ार मायूं हूंदियूं अथनि। पर हाणे उहे 2-3 हज़ार मायूं, अयार जेकॾहिं लाड़काणे में इवेंट कंदो, त 2-3 हज़ार हू नथो आणे सघे। उते लोकल जेके 40-50 अची वियूं, सो अची वेंदियूं। बाक़ी हम्म, जेकॾहिं हू चए त भरपासे हिकिड़ी वारा। बस लाड़काणे मां अचे, हिकिड़ी डोकरी मां अचे, हिकिड़ी लतेरे मां अचे, हिकिड़ी फलाणे मां अचे, उन लाइ माण्हू अची वेंदा, औरतूं अची वेंदियूं, पर उनखे फाइनेंस केरु करे, उनखे हम्म, ट्रांसपोर्टेशन केरु ॾे, उनजो इंतज़ाम केरु करे। इहे बि प्रैक्टिकली इहे वॾा मसइला आहिनि पॉलिटिक्स में। सही। पर इहे चैलेंजिस पहिरियों बि त हुया। पहिरियों जेके बि क़ौमी कारकुन हुआ, भले केर बि हुजनि, मां चवां थो सभु कॉम्प्रस त चओ, पहिरियों जेके कम्युनिस्ट हुए, पहिरियों पली जे पर पंध घुमंदा, मोटरसाइकिल बि न हा हूंदी। पहिरियों, पर महांगाई बि त न हुई न साईं। हम्म, महांगाई त पहिरियों 100 रुपए में तव्हां अलाए किथे पुॼंदा हुओ, हींअर तव्हां 10,000 में कोन था पुॼो। हम्म, इलाही 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 फ़र्क़ु आहे। माण्हू पंहिंजे थोरो मानी मच्छी जज़्बो बि हिन में घटि थी वियो आहे या त। जज़्बो कोन घटि थियो आहे, जज़्बो त वतुनि सां थींदो आहे, जंहिंजो कल्ह हुयो हुनजो अॼु बि हूंदो। हम्म, माण्हू हाणे ॾिसो त वॾा वॾा इवेंट थिया आहिनि, हज़ारे माण्हू हिन तकलीफ़ वारे दौर में बि निकिरियो था अचनि। हम्म, बैरिया टाउन वारो, जी, इहो बैरिया वारो ॾिसो, एॾो वॾो इवेंट थियो, उन खां पोइ अॼु ताईं उहो केसनि में लोड़नि था पिया। जी, माण्हुनि त कोन पुछियो आहे, या उन्हनि खे को 5,000 त कोन ॾेई आयो आहे वञी, यारे हा, वठो। हू पंहिंजा किराया भरे ईंदा आहिनि, शुनवाइनि ते ईंदा आहिनि, हम्म, कोर्टनि में ॿियो साल आहे, अचनि था को लाड़काणे खां, को काथों खां। माण्हू वीचारा पंहिंजो सेक्रीफाइस जेको कनि था, सवनि माण्हुनि ते केस आहे, जी, उनखे कोई कोन थो चवे। चवण वारा त हथूं ॻायूं था ॾियनि, त तव्हां छो कयो हुयो। हम्म, हाणे इहो छो कयो त बाबा, इहो हुनजी पार्टियुनि जा फैसला आहिनि, तव्हांजो त कमु न आहे। हम्म, पार्टी जा लीडरशिप जेका आहे, लीडर बीठा अथनि, केसनि में आहिनि, जेके लोड़नि था, चुनावनि ते अचनि था, ज़मानतूं कराइनि था। सो इहो हम्म, हिकिड़ो सिस्टम आहे साईं, इहो हले थो पियो। ठीकु आहे। पर तव्हांखे होप आहे त का चेंज ईंदी?
sooner or later. साईं मां ऑप्टिमिस्टिक माण्हू आहियां 5-7 करोड़ माण्हुनि जो 5-5.5 करोड़ जीअरा जाॻंदा माण्हू Hmm. इहे ईअं त कोन्हे त को ईअं को 20,000 माण्हू जिन खे तव्हां ऐं उहा क़ौम पढ़े पई लिखे पई शहरनि में आहे दुनिया में आहे तव्हां न्यूयॉर्क मां वेही हींअर प्रोग्राम पिया कयो तव्हांखे सवाल सिंध जे बारे में सोचो पिया अॻे अॻे त रुॻो इबरत अख़बार हूंदी हुई हाणे सॼी दुनिया में तव्हां ऐं तव्हांजा दोस्त आहिनि हर शहर में को इवेंट थो थिए त खणी 7 ॼणा ई सही न्यूयॉर्क में मुज़ाहिरो था कयो वाशिंगटन में कयो था उनखां पोइ तालीम भरिया पिया आहिनि यूनिवर्सिटियूं ॾिसो था रोज़ नई नई छो नौजवान अचनि था को इटली में थो पढ़े को फलाणे हंधि PhD थो करे हिकिड़ी क़ौम आहे हिकिड़ी नेशन आहे वक़्तु आयल आहे ठीकु आहे वक़्तु काॾे वेंदो ही को 20-25-30-40-50 हज़ार माण्हू त कोन हंध बसि हाणे 2 लख माण्हू अची विया त उन्हनि खे मेसारे वेंदा 5 करोड़ माण्हू वॾी तादाद आहे पंहिंजी हदी ते अञा रहनि था अञा घर घाट गाॾियूं बंगला ठठ ठांग लॻा पिया अथनि पोइ करप्शन या वक्ती करप्शन या करप्ट गवर्नमेंट जे करे बैड गवर्नेंस जे करे ऐं हिकिड़े पंजोड़ में फाथल आहिनि उहा ॿी शइ आहे पर इहे माण्हू आहिनि जीअरा आहिनि इहा क़ौम जीअरी आहे ऐं पंहिंजी धरती ते आहे पंहिंजी ॿोली ॻाल्हाए थी पंहिंजो पढ़े थी लिखे थी जॉब्स करे थी सिंध लाइ परेशान थिए थी करे नथी कुझु सघे पर परेशान थिए थी सोचे थी त हीअं बिल्कुलु थियणु सही। खपे दुनिया खे ॾिसे थी दुनिया जा मिसाल ॾियनि था त दुनिया हीअं थी वई आहे असां हीअं छो आहियूं त इहे सभु शयूं हिन लाइ मां ऑप्टिमिस्टिक आहियां ठीकु आहे वक़्ती तौर ते आहिनि मसइले में पर इहा पॉपुलेशन जेका आहे न इहा वॾी पॉपुलेशन आहे कंहिं बि क़ौम जी ऐं उहा उन में ग्रोथ आहे उन में ईअं न आहे त बीजी वई आहे ॿियो टियों उन में ग्रोथ आहे उनजा पंहिंजा पॉपुलेशन में वाधारो थो अचे ॿार बचा ॼमनि था ख़ानदान फैमिलीज़ ॿियो टियों सिस्टम आहे हिकिड़ो ऐं मां जीअं चयो बाक़ी हाणे इहे तारीख़ खणी ॾिसो सिंध जी इहे सभु शयूं आयूं आहिनि असां ते पोइ इन खां वधीक आयूं इन खां वधीक आयूं ही बिल्कुलु त अञा इनडायरेक्टली हले पियो डायरेक्टली बि आयूं त बाबा तव्हां सिंधी न ॻाल्हाईंदव तव्हां ईअं कंदव तव्हां फारसी पढ़ंदव स्कूलनि में सिंधी ख़तमु ॿियो टियों इहे सभु ख़तमु थी वियूं वक़्त सां सो हम्म, इहे जॾहिं वरी क़ौमूं उथंदियूं न त पोइ इहो झटको हिकु ईंदो आहे हम्म, पोइ पर हाणे उहो उथण वारो टाइम या उथण वारी पार्टियूं या उथण वारी तंज़ीम जॾहिं वरी थियो त थींदो न थियो त ईअं त हले थी सही थैंक यू त हाणे तव्हां जे अचूं था सिविल सोसाइटी जे तव्हांजे कम ॾे त हिकिड़ो त तव्हां वकालत बि कयो था पाण ऐं तव्हां जेको ख़ासि तौर ते ॾाढो वधीक सोशल मीडिया में माण्हू तव्हांखे फॉलो था कनि जेको सखर वारी पोल कमु आहे मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे इन तरफ़ ध्यानु कीअं आयो जीअं तव्हां पाण चयो अथव हर शइ तबाह स्पोर्ट्स तबाह रांदियूं तबाह आहिनि असांजूं स्कूल सरकारियुनि जी पूरी सूरत हाल आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ैर हाणे तव्हां पाण सखर जा रोड़ीअ जा आहियो त इहा पुल त हाणे जीअं चवंदा आहिनि हज़ारे दफ़ा क्रॉस कंदा हूंदव तव्हां सां गॾु ॿिया बि कंदा हूंदा त तव्हांखे छो आयो इहा छो पर्टिकुलर सिलेक्ट कयव त हाणे इनखे मां हथ में थो खणां भला कुझु ॾिसां कुझु करे सघां फरहान भाउ मां तव्हांखे ख़बर हूंदी मां बेसिकली पुराणो वकील आहियां न मुंहिंजी ॾाढी पुराणी लॉ थियल आहे मुंहिंजो वालिद साहबु वकील हो बाबा सुप्रीम कोर्ट जो वकील हो एडवोकेट जनरल बि रहियो एडिशनल सिंध जो ऐं पर मां वकालत खे हटी करे तव्हांखे ख़बर आहे मां तव्हां हिते बि रहियो हुउमि कुझु साल हेॾे बि रहियो हुउमि वरी मां थाईलैंड में बि पढ़णु वियुमि उते बि पढ़ियो आहियां वरी ईंदो वेंदो आहियां यूरोप में ॿियो टियों मां वकालत खां हटी करे मां जर्नलिज़म कंदो हुउमि मीडिया जी ऐं मां फॉरेन मीडिया जा कमु कंदो हा हुउमि अञा बि कंदो आहियां अञा कंदव ऐं मां अञा कंदो आहियां लिएज़न वारो पर जेको हाणे माना हुननि खे गॾु घुमाइण फिराइण ऐं ॿोलीअ जा न मसइला साईं उहे न नो अच्छा नो 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 नॉट एट ऑल नॉट एट ऑल मां ब्लेज़ान वारो न आहियां अच्छा आई एम अ जर्नलिस्ट हम्म मां उनजी टीम जो मेंबर हूंदो आहियां अच्छा मां स्टोरी पिक कंदो आहियां हम्म मां टैलेंट खे मां सिलेक्ट कंदो आहियां त कंहिंखां इंटरव्यू कयूं कंहिंखां न कयूं मां कंदो आहियां त कहिड़े इवेंट ते हलूं कहिड़े ते न हलूं अच्छा मां टीम जो हिसो हूंदो आहियां सही पोइ मुंहिंजी हा ईअं उहो न आहियां त गाइड या फलाण टीम अच्छा सो आई एम मेंबर ऑफ द टीम
ठीकु हुन में डिसाइड प्रोड्यूसर कंदी आहे, सेकंड ते 5-7 माण्हुनि जी टीम हूंदी आहे, सेकंड ते मुंहिंजी राय हलंदी आहे, ठीकु पिक कर तूं। पोइ मां वरी मुंहिंजी आदत आहे त मां 2 या 3 शयूं टेबल ते रखंदो आहियां एडिटोरियल मीटिंग में। मिसाल 3 इंटरव्यू करणा आहिनि, मिसाल आहे असांखे अफ़गान कूते इंटरव्यू करणो आहे, त पोइ मां 3 माण्हू रखंदोमान त ही 3 मुंहिंजी नज़र में आहिनि, पोइ वरी हुन ते डिस्कस कंदासीं त कंहिंखां कयूं। इहो मुंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। ठीकु आहे बहरहाल पोइ मां अञा कंदो आहियां, पर हाणे ईअं कंदो आहियां, अॻे मां फुल टाइम कंदो हुउमि, इस्लामाबाद में रहंदो हुउमि। हाणे स्टोरी ईंदी आहे मोस्टली त मां करे वरी हलियो ईंदो आहियां ऐं वरी वेंदो आहियां, वरी ट्रेवल हूंदो आहे। बाक़ी कंहिंजो एम्प्लॉय मां न आहियां। उहो अच्छा 15 ॾींहंनि जो कॉन्ट्रेक्ट हुजे या 10 ॾींहंनि जो, उहो पंहिंजो हिकिड़ो थींदो आहे पेमेंट वग़ैरह, सो उहो अञा कंदो आहियां। पोइ पर मां बेसिकली वकील आहियां न, ठीकु आहे छो पोइ वरी मां केस वरी बाबा गुज़ारे 2019 में, त पोइ वरी मां हुनखे वधीक टाइम ॾियणु, पहिरियों बि टाइम ॾिनो, तव्हांखे यादि आहे या न, सफदर सरकी जॾहिं मिसिंग पर्सन हुयो त बाबा ई हुनजो अॼु केस सुप्रीम कोर्ट में हा सुप्रीम कोर्ट में बाबा ई हुनजो केस विढ़ियो। अच्छा त मां हा बाबा विढ़ियो ॿियो हा उहो त बाबे पोइ मां बाबे बाबा बाबा जो नालो पहिरियों ॿुधायो, सभु त नथा सुञाणनि। अब्दुल लतीफ़ मेमन ठीकु एडवोकेट। ठीकु सो पोइ उहो विढ़ियो हुयो ऐं मां हुन केस में मुंहिंजी बि हालांकि सुप्रीम कोर्ट जो हुयो, मां हाई कोर्ट में आहियां, पर जी मुंहिंजो बि अपीयरेंस आहे अच्छा हुन केस। हा सो मां होसि ताईं बि वियल हुयुमि न। सो बहरहाल उन ॻाल्हियुनि खे छॾियूं था। पोइ ही पब्लिक इंटरेस्ट जा केस या पुल सदाईं असां ॾिसूं भॻी पई आहे, टुटी पई आहे, पर 2016 में ॿार हिकिड़ो किरी पियो अथव। पढ़े पढ़े हा हिनजी फुटपाथ भॼी पई हुई जी ऐं भॼी 2012 में हिननि को कमु कयो 30-35 लख जो ऐं उनमें हा ठीकु आहे। पोइ 2016 में इन जो पुल उन्हनि काठी बाठी उहा कढी, नई काठी आई हुई, उहा नई काठी 2 नंबरी अलाए 4 नंबरी अलाए छा थियो, किनी काठी सफ़ा भॼी टुटी पई। पोइ फैमिली सां हिकिड़ो ॿार पियो वियो, गोपांग छोकिरो सखर जो, नया आबाद जो, 11-12 सालनि जो, मूं वटि पियो आहे सॼो रिकॉर्ड। उहो किरी पियो अथव ओ माय गॉड ऐं हेठों नेवी वारनि हुनजी बॉडी लाश कढियो अड़े ऐं पोइ पीउ मां सां ॿार वञे ऐं किरी पए अॻियां। पोइ उन ते इहो इट वॉज द पॉइंट, उन ते मूं पोइ हिकिड़ी कंप्लेंट फाइल कई हुई प्राइम मिनिस्टर खे, मेल कयुमि त ही वॾो ब्लंडर थियो आहे ऐं हिननि ठेकेदार नई ब्रिज ठाही, पुल ठाही आहे, ही वाक़ियो थियो आहे। 6 महीना थियो जवाबु न आयो। वरी बि मां फाइल कई प्रेसिडेंट हाउस ते इस्लामाबाद ई, जी वरी हुनजो 6 महीना जवाबु न आयो। पर पोइ ठीकु लॻो पियो त पोइ उन्हनि शायदि उन्हनि खे कार्रवाई कई पई, टाइम लॻी वियो। पोइ मूंखे साल खनि ॾेढ खां पोइ मूंखे जवाबु आयो हुयो, उहो पिया आहिनि सभु जवाब अच्छा उनमें हा उन्हनि कहिड़ो मूंखे प्राइम ॿुधायो मिनिस्टर हुन त वक़्तु? प्राइम मिनिस्टर गिलानी हो। गिलानी ओके हा पीपल्स पार्टी गिलानी हो। ठीकु हा तो पोइ जवाबु मूंखे इहो आयो त मुंहिंजे ख़्याल में गिलानी हो, ॾिसणो ठीकु आहे पवंदो एनीवे। त असां कयो आहे पंहिंजी जाइ ते अच्छा हुननि जेका लिख पढ़ कई ॿियनि इदारनि सां, उहे बि कापियूं ॾिनऊं मूंखे। अच्छा हुननि लिख पढ़ कई रेलवे वारनि सां, रेलवे वारनि साफ़ चई छॾियो त इन पुल ते असांजी ट्रैफिक हाणे न आहे हलंदी ऐं असां वटि इन जो को बि बजट कोन्हे। असां 2012 में प्राइम मिनिस्टर प्रोग्राम में असांखे एतिरा मिलियंस मिलिया हुया, जेके 30-35 लख हुया या छा हुयो, उहे मिलिया हुया। उन सां असां इहा फुटपाथ ठाही आहे, वधीक असां वटि रुपयो बि कोन्हे, हुन लिखी ॾेई छॾियो। ठीकु आहे वरी ॿियो लेटर हुयो त हुननि सिंध गवर्नमेंट सां वर्क एंड सर्विसिस वारनि सां राब्तो कयो ऐं हुनखे चयो त बाबा हे तव्हांजी ट्रैफिक थी हले ॿियो टियों, त उन्हनि फेडरल गवर्नमेंट वारनि ॿुधायो त उन्हनि बि जवाबु ॾिनो त बल्कि उन्हनि जवाबु ई न ॾिनो, उन्हनि रिस्पॉन्स ई न कयो सिंध गवर्नमेंट। ज़बरदस्त त पोइ इहो जॾहिं लेटर वेटर आया, पोइ वरी मां मीडिया में खयुमि ॿियो टियों। पोइ आख़िर पोइ मूं 2000 में इहे 2-3 साल माना ईअं सम्झो न, मां 2016 खां इहो केस विढ़ियुमि पहिरियों ठीकु आहे बार 2000 में मूं पिटीशन फाइल कई हाई कोर्ट में 2000 में ऐं 2020 में 20 2020 जी ठीकु हा ठीकु ठीकु आहे। ठीकु त आहे पोइ पिटीशन फाइल कई, उन में मुंहिंजो मौक़िफ़ इहो हुयो त साईं हिननि त लिखी ॾिनो आहे त असांजी आहे ई कोन,
रेलवे वारनि जी असांजो वास्तो ई न आहे। सिंध गवर्नमेंट बि चए थी त असांजो वास्तो न आहे। त पोइ आहे उन कंहिंजो पुल कंहिंजी पुल आहे। हा, मां हेसि ताईं चयो माण्हू आहियो, मूंखे ॾियो भला ट्रिलियंस ऑफ डॉलर जी जेको आहे प्रॉपर्टी आहे। जी पोइ बहरहाल उहो केस हलियो, मुख़्तलिफ़ बेंचिस ॿुधो, रेलवे अमलदार ईंदा रहिया, हेठनि DS लेवल जे माण्हुनि खे ख़बर ई न हुजे, उहो चवनि था इहो असां केस ईअं था तव्हां चऊं। सिंध हाई कोर्ट में विधो? जी हा, सखर बेंच में, सखर डबल बेंच बेंच हुई। अच्छा जी हा, हो ईंदा रहिया, सुनवायूं, वरी कोविड अची वियो, कोविड में कोर्ट सॼी स्लो थी वई। जी ऐं पोइ माना न कोविड 19 में हलियो पए, 20 ताईं बि हलियो पिए असां वटि न। पोइ वधीक त इहो कमु हा ख़राब थी वियो। हा हा 20 में बि, त उन में बि ईअं टाइम हलियो, रेलवे जा अमलदार DS वग़ैरह अची बीहनि, असां ईअं कंदासीं, असां उहो कंदासीं। मां चवां तोखे ख़बर ई कोन्हे त तूं ईअं कीअं कंदे, तोखे ख़बर ई कोन्हे त तुंहिंजनि वॾनि मथां लिखी ॾिनो आहे त पुल तव्हांजी आहे ई कोन, उन्हनि खे बि माफ़ लेटर ॾिया, हा लिखी ॾिनो अथऊं, तव्हां थधा थियो। ओ माय पोइ गॉड बहरहाल पोइ वरी डबल बेंच आई, जस्टिस सलाउद्दीन डबल खबर बेंच साहब तव्हां जस्टिस चवंदव जिते ॿ जज अचनि? जी हा जी हा। ठीकु पोइ वरी जस्टिस मोहम्मद मुबीन लाखो साहब। जी पोइ इहो 4 सालनि खां पोइ इहो फ़ैसिलो आयो 2000 मई 2023 में। पोइ इहा पुल कल्चर एंड हेरिटेज डिपार्टमेंट जे हवाले कई वई जी मई में। ही पोइ कल्चर वरी एंड हेरिटेज जो कहिड़ो वास्तो आहे? ये त हलंदड़ पुल आहे। हा, पर आहे त हेरिटेज न। अच्छा भली अमेरिका में जेकॾहिं माण्हू कंहिं घर में रहनि था, अमेरिका जी ख़बर कोन्हे, इंग्लैंड जी मूंखे ख़बर आहे, जी ऐं उहो 100 साल खां पुराणो आहे त इट इज़ डिक्लेयर्ड हेरिटेज, जी भली माण्हू हा सही रहंदा चवंदा हुजनि। हा ठीकु आहे न, उन्हनि खे ठीकु आहे कोको बि न ॾींदा आहिनि। हा पोइ उन्हनि खे हवाले कई वई। पोइ मई खां वरी कागज़ी कारवायूं, बजट फलाण थी। 1 दिसंबर गुज़िरियल साल माना 23 में कमु शुरू थियो। 1 दिसंबर ते पहिरें मरले में सफ़ाई हुई, वॾी मिटी हुजे हेॾी, सॼो लोह जा पिलर कटिजी विया, तबाही हुई सफ़ा। उहा 2-3 महीना सफ़ाई हली, उन खां पोइ वरी फुटपाथ जो कमु शुरू थियो, जेको अॼु ॾींहं ताईं हले थो, अॼु बि वियुमि मां, जी ऐं उहो पूरो थींदो। उनखां पोइ 2nd-3rd मरलो आहे, पेंट ऐं कलर वग़ैरह, ऐं 4थों वरी हिन जी डेकोरेशन लाइटिंग वग़ैरह। हिन विच में सफ़ाई, पोइ इहे बुर्जनि जे अंदरि कमरा, पोइ इहे सुरंगूं, पोइ नयूं नयूं शयूं, पोइ इहो सॼो सिस्टम हिकिड़ो पाइप वाइप बि ॿाहिरि ईंदो हुयो। हटायूं जेको तव्हां लिखियो हा आहे? हा, पाइप 10 पाइप हुया, हिकु पाइप न हुयो, 10 हा पाइप इन हुया ते फुटपाथ ॿुधायो ते। इहे कहिड़ा पाइप आया, इहे छो हुया हिते? मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, एॾा पाइप हुजनि तव्हां हली न सघो। असां नंढे हूंदे खां ॿुधंदा ई आयासीं, पुलिस बीठी हुई हुते, सभु कुझु। जेखां चऊं बाबा कंहिंजा पाइप आहिनि, चवंदा फ़ौज जा आहिनि। जेखां चऊं कंहिंजा पाइप आहिनि, चए फ़ौज जा आहिनि। हाणे न फ़ौज जा आहिनि, न पुलिस कुझु है, न डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया कुझु है, न फलाण कल्चर वारनि खे चयो, उन्हनि चयो साईं फ़ौजियुनि जा आहिनि। बाबा फ़ौज जा आहिनि त लेटर था लिखूं। मां पिटिशनर आहियां, मां कोर्ट मूंखे मुक़ररु कयो आहे, तव्हांजे कम जे ॾिसां मुंहिंजे नाले सां लिखूं था। फ़ौज सां राब्तो कयोसीं साईं, फ़ौज जो हिकिड़ो बि न हो, अड़े भेण रुगो फैलायल हो। हिकु बि फ़ौज जो पाइप कोन हुयो, रुगो उन्हनि जे कुलनि ते बंदूक रखिया। रेलवे वारा पैसा वठंदा हूंदा, हा इहो सॼो उन्हनि चयो साईं असांजो हिकिड़ो बि पाइप कोन्हे, ऐं रुगो नेवी वारनि जो नंढड़ो पाइप आहे पाणी जो, उहो बि चयोसीं त उहो उन्हनि ॿाहिरि कढी छॾियो। त इहे जेके पाइप तो हुआ उन फुटपाथ ते आहे जिते जिते माना पंधु हलण साईं माण्हू हले? साईं फुटपाथ ते हल तव्हांखे न फोटू ॾेखारियां, मां तव्हां परेशान थी वेंदव। 10 पाइप थुल्हा वॾा, वेट। अच्छा, पोइ कंहिंजा आहिनि? साईं मोबिलिंग जो आहे, साईं यूफोन जो आहे, साईं PTCL जो आहे, साईं फलाणी इंटरनेट जो आहे, फलाणी इंटरनेट जो आहे, सभु प्राइवेट कंपनी। तो भले डरो, पर आर्मी जो हिकु बि न हो, आर्मी जो को पाइप कोन हो। उन्हनि जे कूड़ पिया ॻाल्हाइनि, उन्हनि जे नाले ते हणी करे आर्मी ते रहणी 10 साल 15 साल इहे किकबैक वठंदा हूंदा, रेलवे वारा पैसा वठी खाईंदा हुआ। ठीकु आहे, त पोइ छा थियो पाइपनि जो? पोइ रिमूव कयासीं उहे ॿाहिरों, अच्छा उन्हनि पाण ई कया। उहे पुल जे ॿाहिरों हिकिड़ी जॻह ठहियल आहे फुटपाथ जे ॿाहिरों हा पाइपनि जी, उहे अच्छा हुते लॻल आहिनि। हा, रिमूव करे उहो करे विया आहिनि। हाणे कल्चर डिपार्टमेंट उनखे लेटर लिखिया आहिनि, त असां सां राब्तो कयो, छो जो ब्रिज क्रॉसिंग जी फी थींदी आहे, उहा जेकॾहिं फी कल्चर वारा वठी वठंदनि त पोइ पुल जे लाइ बि काफ़ी सुठा पैसा, ज़ाहिरी एतिरो ॻाल्हि आहे, लोकल ई तव्हां कमाई। यूज़ था कयो, कमर्शियल हिकिड़े यूज़ आहे, उहो छा फ्री छो हुजे?
हा उहा त आहे ई कोन, सो सुठा पैसा मिली वेंदा आहिनि। बाक़ी हींअर पुल ते इंफॉर्मेशन डेस्क आहे, सॼो सिस्टम आहे, स्टाफ ठीकु आहे। आहे, फोटो गैलरी आहे, अञा हा, कमु हले थो म्यूज़ियम वग़ैरह जो। बहरहाल अच्छा पुल हींअर अहिड़ी थी वई आहे जो हाणे ॾिसी कोई कंहिंखे वठी ईंदो त हरू ईअं मायूस न थींदो। सही, फोटोग्राफी ॿियो टियों हा गुड। ॾेखारण जहिड़ी थी वई आहे। अच्छा, त इहे जेको इंफॉर्मेशन सेंटर आहे इहो सखर वारे पासे ॾे आहे जिते थर्मल हूंदो न हुयो? न, रोड़ी अच्छा रोड़ी वारे पासे ॾे, रोड़ी वारे अच्छा, पासे ॾे, त रोड़ी कमु वारे ॿिन्हिनि पासे जो, ॾे। छो त हिकिड़ी ब्रिज आहे पोइ अची वरी या को ॿेट आहे वरी पोइ वरी ॿी हा ब्रिज आहे? हा, ॿी जो अञा शुरू कोन थियो आहे। मूंखे आहे छो त हिकिड़े सूट ई सीपी त पोइ डिस्पोज ऑफ थिए, पर कराची में सूट हले थो हिकिड़ो, उन में ई मां रिपोर्ट ॾींदो आहियां। हाणे 23 तारीख़ हुनजी हियरिंग आहे, उते मां इहा रखी आहे ॻाल्हि त व्हाट अच्छा, इज़ द फ्यूचर प्लान। त पोइ हिन ॿी पुल जो बि आहे, उनजी फुटपाथ ख़तम थी वई आहे, उनजी सीमेंटेड त उहो फुटपाथ छो, आहे। उहो उन ते कमु न थियो आहे अञा ताईं? न न, अञा अञा ई पूरो कोन थियो आहे न। अच्छा अच्छा, हिकिड़े खे पूरो कंदव त पोइ वरी अॻे हा वधंदव। हा हा, अच्छा कोशिश इहा ई आहे। पोइ इहा पुल ई न आहे, मुंहिंजा सभु पब्लिक इंटरेस्ट जा केस आहिनि। सॼी सिंध जी लाइब्रेरी जो केस मां हले पियो वञा, हुन मां बि इलाही फ़ाइदो थियो आहे। अच्छा इलाही नयूं नयूं हर शहर में लाइब्रेरी खोलाए विया आहियूं, ऐं वॾियूं वॾियूं लाइब्रेरी जी एक्सटेंशन कराए विया आहियूं, किथे कंप्यूटर ॼाणाए विया आहियूं, किथे सोलर हणाए विया आहियूं। इहो सॼो लाइब्रेरी जो केस आहे। घंटा घंटाघर सॼी सिंध जा, उहो मूं पिटीशन विधी, उहे हेरिटेज डिक्लेयर थी विया, उन्हनि जो कमु स्टार्ट थियण वारो आहे। मासूम शाह मुनारे जो विधो हुयो, उहो आहे। सॼी सिंध जा जेके ग्रेव यार्ड आहिनि, कब्रिस्तान, सॼी सिंध जा, उन्हनि जो ऑर्डर, उहो बि इलाही साल केस हलियो, उन्हनि जो ऑर्डर थियल आहे त इंक्रोचमेंट जेके जेके म्यूटेशन थियल आहे, जंहिंजा खाता आहिनि उहे, उन्हनि जो 4 दीवारी ऐं कब्ज़ा हटाइण जो ऑर्डर थियल आहे। ऐं हिन खां अलावा बाक़ी ॿियूं बि कल्चर जा, हा कल्चर जो नओं हींअर केस मां फाइल कयो त डिमार्केशन कयो सिंध जे मागनि जी। फ़िलहाल मोहन जी दड़ी तव्हांखे हद ख़बर न आहे त तव्हां कीअं चवंदव त कब्ज़ो थियल आहे या वधीक खोटाई कीअं थींदी, या हम्म मकलीअ जी या रनीकोट जी या उमरकोट जी, उहो वॾो केस आहे। उन ते वॾा सुठा ऑर्डर पर थिया आहिनि। मकलीअ जो त वरी बि चार दीवारी न आहे जिते कब्रिस्तान न आहे? न न, 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 अच्छा। मकली, मकली तव्हां हिकिड़े ॾींहं में घुमी बि न सघो, एॾो वॾो आहे। जी, चओ वॾो त 4 आहे दीवारी ख़ैर। काॾो, हा, 4 दीवारी काथो ईंदी। अच्छा, बहरहाल जेको जेको बि आहे हुनजी म्यूटेशन खातो थियणु खपे न, जी, खातो थिए हदूं ख़बर हुजनि। ऐं हदूं ख़बर हुजनि। जेके बि सिंध जा माग आहिनि, सतिनि जो आस्थान आहे, ख़बर ई कोन्हे त केतिरी हुनजी लेवल आहे, त पोइ ख़बर पवंदी न त कब्ज़ो आहे, असांजी हद आहे, असांजी हद में केरु छो आयो आहे, कल्चर वारा, एंटीक्विटी वारा। सो इहे अच्छा, सभु कम थियनि पिया। इन में त उन्हनि कल्चर वारा बि ख़ुशि लॻा पिया आहिनि, हिन में उन्हनि जो फ़ाइदो आहे त इहे उन्हनि प्रिज़र्व जो थिए। कहिड़ो फ़ाइदो आहे? पैसा मिलंदनि? फ़ाइदो आहे त न न, पैसा त उन्हनि पाण हथूं ॾिना अच्छा आहिनि बोर्ड ऑफ रेवेन्यू खे, अच्छा मिलियंस में आहिनि। त असां पैसा ॾिना आहिनि, असांखे डिमार्केशन करे खातो ठाहे छॾियो। अच्छा, पैसा माण्हू फ़ाइदो इहो आहे जनरली त हीअ असांजे खाते जी ज़मीन आहे, हम्म असांजे एंटीक्विटी ज़मीन आहे। ऐं हम्म, पोइ जीअं कनि, का तामीर कनि, को हुते डेस्कूं रखनि, को स्टाफ ठाहिनि, के होटल ठाहिनि, को कल्चरल हेरिटेज ठाहिनि, कुझु बि ठाहिनि, nobody will ask them। अच्छा, ठीकु आहे। ब्रेक खपेव या? ठीकु आहे। त माना हाणे इहो तव्हां हिकिड़ो त रोड़ीअ वारो जीअं चओ त कमु थी वियो आहे, ऐं ॿियो सतिनि जे आस्थान ते तव्हां न ॿुधायो त उते छा थियो ऐं हाणे छा थो थिए उते? सत्यनि जे आस्थान ते बाक़ाइदा सुठो कमु थियो आहे। उते अच्छा सॼी तबाह लॻी पई हुई, उते कमु हले पियो। उनजी फ्रंट त ठही वई आहे, काशी उतां नसरपुर काशी जा काशी ठही आहे अच्छा ओरिजिनल, उहा ईंदी आहे, उहो मां कारीगर सां बि मिलियल आहे, मां ॾिठी आहे। मिस्त्री बि उहे कमाल जा आहिनि, ऐं हणनि बि उहो पुराणे उहो जेको चूने जे पथर जो हिकिड़ो मसालो ठाहिबो आहे बाहि सां, उन सां था। ऐं सॼी फ्रंट ठही वई आहे। बाक़ी हाणे वरी साइड ते कमु थो हले, पोइ पोयों ठहंदो। ऐं हेॾो अॻियां बि पेवर बेवर लॻी विया आहिनि। सतनि ते हाणे इलाही माण्हू ईंदा आहिनि अच्छा ऐं सुठो, हा सतनि इहे टूरिस्ट स्पॉट माण्हू अचनि था पिया, अच्छा, माण्हू अचनि था। हा हाणे त वधीक ईंदा, सियारे में वधीक ईंदा आहिनि। सो गर्मी घटि थी वई आहे, छो त गर्मी हुते में घटिजी वियो आहे। कवर्ड, इहो सतिनि जे आस्थान जो इहो आहे चैलेंज त कवर्ड न आहे हेॾो। कवर्ड हेठि वण बण आहिनि। हाणे मां हाणे वियो हुउमि कल्ह टियों ॾींहुं, मां हुन इंजीनियर खे चयो आहे त मथे का असां तामीर त कुझु नथा करे सघूं, का उते तामीर नथी थी सघे का शइ, जी पर मात्र जेके अम्ब्रेला आहिनि न वॾियूं वॾियूं, जी उहे मथे रखायो 5 7।
वॾियूं जेके अच्छा हूंदियूं आहिनि न ईअं हा जंहिंमें 8-10 माण्हू वेठा, हा उहे उन्हनि चयो आहे त इहो गुड आइडिया आहे, इहे रखूं था। छो जो मथे वञी माण्हू हुते जेको आहे हा पोइ हेठि वॾी स्टाफ आहे, उते बि इंफॉर्मेशन डेस्क रखी वई आहे, उहा बि अच्छा वॾो हिकिड़ो कमरो आहे, अटैच बाथ, टॉयलेट ठारायासीं, टॉयलेट बि उते ठही विया, अॻे कोन हूंदा हुया। सो हाणे माना मालिकी आहे न, तव्हां वेंदव सत्संग ते त 4-5 माण्हू आहिनि, कंहिंखां पहिरियों त पुछंदव कोई बि न कंहिंखां, हूंदो हो, मूंखे त यादि ई कोन्हे न कोई न माण्हू नज़र ई न न ईंदो हो, न सिर्फ़ु न ईअं हले वेंदा हुआसीं। मथे कुता घुमंदा हुया साईं, कुझु बि कोन हूंदो हो। अच्छा हा, त सो उते हाणे भरिसां पोइ वरी टिकट बि रखी अथऊं? टिकट ₹50 आहे, सॼे सिंध में रखी अथऊं, 50 रुपये स्टूडेंट अच्छा फ्री आहे, कुझु हम्म बि न आहे। हा, जी हुन सां फ़ाइदो आहे, टिकट आहे त माण्हू कंसर्न आहे, स्टूडेंट फ्री आहिनि, रिसर्चर फ्री आहिनि, ॿियो इहे जर्नलिस्ट वर्नलिस्ट वरी जेके ईंदा आहिनि उनखां न वठंदा आहिनि, लोगा खणी जेके अॼुकल्ह लोगा पार्टी आहे। सो हा, हा बाक़ी बाक़ी मां वॾनि खां वठंदा आहिनि, जेके 2-3 हज़ार थींदा आहिनि वरी ख़र्च थींदो। अच्छा ठीकु आहे। त हाणे मूंखे इहो ॿुधायो, हिकिड़ो त तव्हां सिंध सहाई जेकी ऑर्गेनाइज़ेशन आहे उन में बि आहियो? हा, उहा असां ठाही असां हुई, मां अच्छा हुनजो जनरल सेक्रेटरी आहियां अञा ताईं। अच्छा प्रेसिडेंट केरु आहे? हा, डॉक्टर आयशा दारे जो आहे। अच्छा त हा, उन मां जो तव्हांखे सलाह ॾींदुमि, उन सां हा कॾहिं कजो, हुनजो इलाही कमु थियल आहे, हा पॉडकास्ट न इलाही बिल्कुलु कजो, कबो, उन जो नंबर बि मूंखे मोकिलिजो, ख़ैर मां मोकिलींदोमांव। ॿुधाइजोसि बि मुंहिंजे लाइ। त उन ऑर्गेनाइज़ेशन लाइ ॿुधायो त उहो छो ठाहियव, उन छा कमु कयो? बेसिकली वुमेन राइट एंड चिल्ड्रन राइट जी ऑर्गेनाइजेशन आहे, ऐं असां वटि हैदराबाद साइड, कराची साइड त इलाही आहिनि न, जी उतर में कमु करणु ॾाढो ॾुखियो हुयो, हा पोइ ॾाढो ॾुखियो आहे कबाइली हुते, ऐं सरदारी चक्कर कबाली, जी हा, धमकियूं, फलाण टीर मसला आहे हो, कंहिंजी कंहिंजी लव मैरिज ते जेकॾहिं तव्हां हेल्प था कयो या तव्हां हुनखे कोर्ट में या फलाण टी, त वरी हुनजी दुश्मनियूं धार, पोइ हम्म हिते वॾी ज़रूरत हुई, पोइ हुन डॉक्टर वॾो कमु कयो आहे, असांखां जेको पहुची सघियो, मां हुनजो राइट हैंड रहियो आहियां, कोर्ट में, हिननि में हुननि में, इहो मार्च बि, औरत मार्च बि कंदी आहे हर जी साल कंदकोट में, हेॾे वॾो इवेंट हूंदो आहे, तमामु वॾो इवेंट हूंदो आहे, घोटकी में बि कई साल में थी। हिकिड़ो। घोटकी, कंदकोट, इहे रिमोट एरिया आहिनि, हिते असांखे सस्टेन करिणो पवंदो आहे, हिते वरी उहो धमकियूं मिलंदियूं आहिनि, पोइ मुननि जूं तंज़ीमूं, के हम्म चवंदा न करणु ॾींदासीं, पोइ किथे असां चवंदा आहियूं कंदासीं, किथे सिविल सोसाइटी जी मदद, किथे गवर्नमेंट जी मदद, किथे वरी कामरेडनि जी मदद, पोइ किथे वरी ॻाल्हियूं कंदा आहियूं। बहरहाल इहे इवेंटूं 2-3 दफ़ा सुठा इवेंट करे वई आहे, इन्हनि मसइलनि खे हुन तमामु घणो खयो आहे, पर ॾुखियो आहे इन लाइ, टीम वॾी नथी थिए पई, माण्हू हम्म घटि आहे, मर्द त अचनि था, मर्द नौजवान छोकिरा, फीमेल घटि पियूं अचनि न, पोइ हम्म इहे मार्च वग़ैरह में ईंदियूं आहिनि, ऐं मार्च में अचनि थियूं, मीटिंग में अचनि थियूं, पर फुल टाइम प्रैक्टिस में औरत जा पंहिंजा बि मसइला आहिनि, घर ॿार ॿिया ठाहियो, पोइ उन्हनि लाइ बहरहाल इहा हिकिड़ी पोटेंशियल ऑर्गेनाइजेशन आहे त जेका माना कमु करे हुनजो पई। आइडिया इहो त औरतुनि जा जेके मसइला थियनि था हा, कहिड़े बि क़िस्म जा, उन्हनि खे खणिजे ऐं उन्हनि खे औरतूं, ॿार, मदद। अच्छा ठीकु आहे। चाइल्ड राइट, हा ऐं असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त असां कंहिंखां पेड न आहियूं, असीं रुपियो बि कंहिंखां NGO टाइप मिसाल कंहिंखां मिलंदा न फंडिंग ऐं फलाण ऐं टीर, अॼु ताईं उनजो कंहिंखां कंहिं बि तंज़ीम खां असां मथो, मिसाल इस्लामाबाद जी का तंज़ीम चए तव्हां ही इवेंट कयो, असां पैसा था ॾियूं, जे NGO कराईंदियूं न, NGO कराईंदियूं न, त मिसाल का चाइल्ड राइट वारी चए त या ॿारनि जो इवेंट कयो, असां असां वटि इहो कुझु बि कोन्हे, ठीकु असां आहे। कॾहिं कंहिंखां कोन वरितो। पर उन में इहो बि त ॾिसो न तव्हां, इहे फंडिंग अगरि अचनि बि थियूं त उन में नुक़सानु कहिड़ो आहे? माना अगरि को नुक़सान, तव्हां ट्रांसपेरेंट, हाणे मां मुमताज़ बुखारी सां ॻाल्हायां पियो, उन चयो अथव सखर आउट्स काउंसिल में सिंध जी बजट में पैसा रखे विया, हिन में कहिड़ी ख़राबु आहे? अगरि तव्हां ट्रांसपेरेंट आहियो, चओ बाबा हे खातो आहे, हेतिरा असांखे पैसा मिलिया, हीअं असां ख़र्चु कयासीं, सॼी दुनिया में न न कल्चर न, खे सपोर्ट कंदी आहे गवर्नमेंट्स। को को ॾोह कोन्हे, को ॾोह कोन्हे, ऐं मां उहो थींदो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का थींदी त ॾिसी वियासीं, वठिबा, जी ऐं उहा पाण वठंदा, बाक़ी माना हिन महिल ताईं जेको असांजी पोज़ीशन आहे उहा पियो ॿुधायां। ठीकु आहे। छो त वरी जनरली असां वटि इहो आहे न, त जिते पैसो नज़र ईंदो आहे माण्हू चवंदा आहिनि साईं ॾिसो करोड़ो हिननि खे मिलियो, हिननि कयो छा? हाणे बाबा करोड़ एग्ज़ैक्टली, कयो हा, त ऑर्गेनाइज़ेशन थी हले, माना सखर
जेकी आर्ट्स हा काउंसिल जो मिसाल न वरितो न हुन हीअं त हा 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 हीअं त पंहिंजा असां आर्ट काउंसिल त दाण जी ॻाल्हि आहे, हा पर असांजा इवेंट मां बि पंहिंजनि मिसाल कंदा पियो आहियूं ॾियां हुनजो। चंदे सां हा वञनि था छो त जेके दोस्त जॾहिं गॾु आयो त तॾहिं मूंखे यादि आहे सोशल मीडिया ते माण्हू वेही तनक़ीदो पिया कनि, साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे ऐं आर्ट्स काउंसिल में सिंधी बजट ते छो रखियो वियो आहे पैसो। अरे बाबा उहो त असांजो टैक्स पेयर जो पैसो आहे न, हुननि जे पीउ जो पैसो हा त आहे पंहिंजो कोन। पैसो आहे, हा सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि ठीकु आहे। त हाणे इहो मूंखे ॿुधायो त हाणे ॿ टे शयूं आहे। तव्हां खां पुछां थो औरतुनि जे हवाले सां, त छा का इम्प्रूवमेंट आई आहे लास्ट 10-20 इयर्स में, त औरतुनि खे जा मसाला कुझु हल थिया आहिनि, का तरक़ी थी आहे उत्तर सिंध में ख़ासि तौर ते? सोशल मीडिया जी हिकिड़ी अवेयरनेस आहे, माण्हू पहुची थो वञे, रड़ करे था वठनि औरतूं ॿियो टियों। बाक़ी जनरली अवेयरनेस खे छॾियो, जेसि ताईं कानून जी लठ न हूंदी तेसि ताईं हिते सुधारो कोन ईंदो। हिते कानून कोन्हे ऐं सज़ा जज़ा कोन्हे, झंग जो कानून आहे, 100 तंज़ीमूं ठाहियो, उन सां कुझु कोन थींदो। वॾा शहर आहिनि, मिसाल आहे वॾो शहर आहे कराची न, जी उते को केस थिए थो त उते को वॾेरो पुलिस खे ओड़े नमूने इस्तेमालु नथो करे सघे जहिड़ो तव्हांखे अलीवाण में ऐं बेगमाजी में कंदो। सो पोइ उहो फ़र्क़ु आहे। सो पोइ ॻोठनि में पिया इहे वाक़िया थियनि, पोइ को मीडिया में अची थो वञे, अख़बार में अची थो वञे, पोइ खजी थो वञे। जीअं फातिमा जो नंढड़ी वाक़ियो थियो, फातिमा पोरो जो थियो, जी या अहिड़े क़िस्म जा ॿिया केस, पोइ खजी था वञनि। बाक़ी जनरल अवेयरनेस माण्हुनि जे हथ में फ़ोन आहे, सॼी ख़बर आहे दुनिया खे, हिकु हिकु माण्हू खे ख़बर आहे छा थींदो आहे, कोर्टूं छा आहिनि, हक़ छा आहिनि, राइट छा आहिनि, पर लॉ कोन्हे, लॉ कानून कोन्हे, सज़ा जज़ा कोन्हे। जेको ॾाढो आहे हुनजी लठ, पोइ उहो दॿाए थो वञे माण्हुनि खे। इन सिलसिले में मूंखे हिकिड़ी हाणे थोरी घणी तनक़ीद बि शुरू थियण लॻी आहे। उहा इहा त बाबा हे जेके CSS ऑफिसर आहिनि जेके पास थी पुलिस में अचनि था, नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि, वञी PhD के त हिन जी PhD थियल आहिनि, ॿाहिरिनि मुल्कनि मां करे था अचनि, ऐं असां ॾाढो ख़ुशि बि थींदा आहियूं त उहा सिंधी को पढ़ियो यार CSS में पोज़ीशन खई, पुलिस में आयो वग़ैरह वग़ैरह। त इहे कहिड़े कम जा आहिनि जॾहिं SSP थियनि था, DIG थियनि था, उत्तर सिंध में अचनि था, त इन त मां इहे बि तव्हां सम्झो था पार्ट ऑफ सिस्टम आहिनि, पोइ जीअं चवंदा आहिनि त उन्हनि रंग में रंगजी था वञनि। साईं ॾिसो तव्हां, पोस्टिंग ऐं बदिली उन्हनि जे हथ में आहे न, जी इन्हनि जी, जिन माण्हुनि जे पोस्टिंग ऐं बदिली हथ में आहे त पोइ इहे छा कंदा। मिसाल आहे सिंध में 32 पोस्टूं SSP जूं, ठीकु 32 ज़िला माना 32 पोस्टूं, आहे जी वेठा आहिनि 200। हाणे 200 वेठा आहिनि त पोस्टिंग खपे न, घर वेठा हूंदा या ऑफिसुनि में वेठा हूंदा हर को चाहींदो पोस्टिंग खपे, पोइ पोस्टिंग आहे हिननि जे हथ में, पोइ इहा नौकिरी बि ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। मज़ो त आहे ठठ ठांगड़ ॿिया टिया, पर मां हे कीअं बैलेंस कंदा न, असांखे ॾाढो हैरत वठंदी आहे त इहे पढ़ियल लिखियल माण्हू इन्हनि माण्हुनि में अची फाथा आहिनि ऐं बैलेंस था कनि पिया। इन जी सवली नौकिरी कोन्हे का। इलाही दोस्त आहिनि मुंहिंजा, ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे, सुञाणा आहिनि, सुठा आहिनि, घणो कमु करणु चाहिनि था, पर कोन ॿुधायोमांव त जकड़ियल आहे, हिकिड़ो सिस्टम आहे हिकिड़ो। तव्हांजो आवाज़ नथो अचे। न न ठीकु आहे, प्लीज़ ॻाल्हाए थो। हा, त हिकिड़ो सिस्टम में जकड़ियल आहिनि। ॿुधायोमांव पर कानून जी पर हुकूमत सुहिल ॻाल्हि कोन्हे। ॿुधो न, मां इहो चवां ॿ सौ आहिनि, अगरि तव्हांखे को ग़लति पैसो न खाइणो आहे, तव्हांखे त हा पघार मिले थी, तव्हांखे घर हूंदा आहिनि, तव्हांखे ॿियूं जेके पर्क्स आहिनि, मसइलन नौकर चाकर, सरकारी गाॾी, हुनजो पेट्रोल उहो मिले थो, भले तव्हां सेंट्रल ऑफिस में वेठा हुजो। साईं अगरि त तव्हां सेंट्रल ऑफिस में हाणे 17 साल 17 साल आहे पीपल पार्टी गवर्नमेंट खे, जी 17 साल ई कंहिंखे पोस्टिंग न मिली आहे, अहिड़ा बि आहिनि। बड़े नौकिरी कुल 30 साल, वरी 5 साल अॻियां बि चवनि था इहे ई ईंदा, पोइ छाजी नौकिरी असां छाजी कई अथई। माण्हुनि जा मसइला आहिनि न, सभु को असां वांगुरु नथो सोचे न, ठीकु आहे, न सही था सभु चओ। को। हा कंहिं हा त न उहे छो त उहो सम्झ इन इन में वज़न आहे तव्हांजी दलील में, त के माण्हू चवंदा आहिनि बाबा मां वेंदुमि
पोस्टिंग थींदी त का न का तब्दीली कंदुमि, को कंहिंखे हेल्प डेफिनेटली कंदुमि, भले मां ऐं पैसा कनि न बि था, खवां। हा कनि था पिया, काफ़ी कनि था पिया। पोइ उहे जी उनमें उनखे सपोर्ट थिए थी पई मीडिया जी ऐं इन्हनि जी जी। ऐं सोशल समाज जी, या को वाक़ियो उहो थो थी वञे, उनखे सवलाई थिए थी पई, सपोर्ट थिए थी पई पर छाजे करे जो इलाही वरी पोइ त ॾिसो था न त जेके ऑनेस्ट आहिनि या थोरा वधीक तेज़ क़िस्म जा माण्हू आहिनि, उहे त वरी हो था कनि न, ॿिए मुल्क ॿिए सूबनि में बदिलियूं कराए हलिया था वञनि या फेडरल गवर्नमेंट में था हलिया वञनि। साईं उते बि त वरी पोस्टिंग जा मसला साॻिया आहिनि नी। अच्छा। उते बि त माण्हू वेठा आहिनि न उन्हनि सूबनि जा, ईअं त कोन्हे नी। तमामु हम्म इहे वॾा हिकिड़ा टेक्निकल, इहे सवलियूं भली लेविश जॉब्स आहिनि पर सवला ई न आहे। सिस्टम जेको आहे न हिन मुल्क जो, हम्म कानून ते हलनि न त पोइ इहे ई ऑफिसर तव्हांखे अहिड़ो डिलीवर करे ॾींदा जो तव्हांखे हिकु दाड़ियल न मिलंदो। हम्म कानून न आहे। 2-2 साल हाणे मिसाल कंहिंजी बदिली न आहे करणी, हिननि खे महीने महीने ई बदिली थींदी आहे। जी को बाबा राज़ी न थियो, बाबा कर बदिली, को फलाण न कयो, बाबा वञ हाली DPO उते रिपोर्ट कर वञी। जी सभु उन्हनि जी हाणे पोइ वीचारा उन्हनि सां ठाहे था हलनि, उन्हनि जूं उहो ताक़त हाज़िरियूं था भरनि, उन जेके कम चवनि था उहे कनि था पिया। ऑफिसर फ्री आहिनि, छॾनि त सुठा ऑफिसर आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, जी सम्झनि था, जी। सिंध खे सम्झनि था, सिंध जे माण्हुनि जी तकलीफ़ुनि खे सम्झनि था। हम्म बट मां रहनि त सुञाणे हिते वठे था त आहिनि त हितां जा न, को ॿाहिरां त कोन आया आहिनि। एग्जैक्टली एग्जैक्टली। पढ़िया हिते ने, पढ़िया दोस्त हिते, यार हा हिते, मिटियूं माइटियूं, सॼो हा ख़ानदान जो ख़ानदान हा ॿार। हा हा एग्जैक्टली। ऐं सुठा वीचारा ॾाढा, मां 2-3 SSP मुंहिंजा भाइर आहिनि सम्झो ईअं, पर मूंखे तकलीफ़ूं ऐं सम्झंदो आहियां तव्हां कीअं था डिलीवर कयो। असीं त हाणे वकील आहियूं, फ्री आहिनि, कंहिंखे परवाह न आहे, उहो बि असां पोइ बि असां सफ़र कंदा आहियूं, असांखे मुश्किलातूं ईंदियूं हूंदियूं। मुंहिंजी त जॉब आहे साईं, सुबुह जो उथनि त बाबा तूं वञ हाणे हितां बदिली थी वञे थरपारकर, हम्म थरपारकर बाबा वरी वियो थरपार, सामान रखियईं, वरी 3 ॾींहंनि खां बाबा रिपोर्ट कर तूं IG ऑफिस। सम्झो था, आहिनि ख़राब बि हूंदा, ख़राब बि इहो ई हूंदा न, जीअं दुनिया पैसो थी ठाहे, उहो पैसो ठाहींदा, ॿियो छा ख़राब। सफ़ा हाणे को अहिड़ो त अंधेर कोन्हे, पर सिस्टम ख़राब आहे। सिस्टम इन्हनि जी पंजोड़ में आहे। उहे जेके मुल्क जा मालिक आहिनि, उन्हनि हिन सिस्टम खे अहिड़ो करे छॾियो आहे। उन्हनि जो इहे पॉलिटिकल जेके माण्हू आहिनि, उहे उन्हनि जी बी टीम आहिनि। उन्हनि चयो अथनि बाबा असांजूं ॻाल्हियूं मञो, असां जीअं चऊं कयो, बाक़ी वञो लुटियो लुटियो फुरियो, कंहिं ऑफिसर खे छा था कयो, कंहिंखे छा नथा कयो, नाली गटर हुजे, अस्पताल जी इंजेक्शन हुजे, MRI मशीन हुजे, एक्सरे मशीन हुजे, असांखे परवाह न आहे, वञी फुरियो। कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, किताब हुजनि, दर्सी किताब हुजनि, वञी लुटियो, असांजूं ॻाल्हियूं मञो, बाक़ी जीअं वञे तीअं वञी। इहा पोज़ीशन लॻी पई आहे, हिन में को शक कोन्हे। ठीकु अरब आहे। त अरब हाणे बसि हिते खुटायूं था, रुॻो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां अॻो सियासी लिहाज़ खां चयो त तव्हां ऑप्टिमिस्टिक आहियो, तब्दीली ईंदी, सिंधी क़ौम आहे हिकिड़ी, सोचे थी, पढ़े थी, ऐं मिसाल थी ॾिए, सॼी दुनिया जे वाक़िअनि खे ॾिसे थी, ऐं चए थी हिते छो नथो थी सघे, वग़ैरह वग़ैरह। अहिड़े तरीक़े सां अगरि सियासत खां हटी बि तव्हां ॾिसो, वकालत हुजे, सिविल सोसाइटी हुजे, पढ़ाई लिखाई हुजे, उन में तव्हांखे नौजवाननि में तब्दीली नज़र अचे थी, त उहो असां वारी नसल खां वधीक बहितर नसल थींदी सिंध लाइ ख़ासि तौर ते। मुंहिंजे ख़्याल में इहो कंपेरिज़न न कजे। असां वारी नसुल ॾुखे टाइम ते हुई, वधीक ॾुखियो टाइम हुयो। अच्छा। मिसाल को ॿधिबो हुयो त ख़बर ई कोन ईंदी 8-8 ॾींहं। जी हींअर को ॿधिजे थो त ईअं हिकिड़े मिंट में तव्हां ताईं अमेरिका ताईं ख़बर पइजी थी वञे। जी इहे मामला आहिनि, कम्युनिकेशन जो दौरु जी आहे। ऐं असां वेल वक़्त में एॾी रेल पेल कोन हुई, तकलीफ़ूं वधीक हुयूं, ऐं मार्शल लॉ जा दौर हुया, ऐं हाणे बि खणी खणी गुम था, मिसिंग पर्सन थियो वञे, पर उहे दौर बि घटि न हुया। जेल भरिया पिया हूंदा, 5-5 साल 4-4 साल जेल जवानी जा, सॼी लीडरशिप अंदरि हूंदी, रुपोश हूंदी। उहे बि ॾुखिया दौर हुया, उहो ॾुखियो टाइम कढी आया, तॾहिं त वञी हाणे वारी जनरेशन खे सवलाई थी आहे, जो कराची में बि नारा आणनि था। हम्म उहा उन्हनि में उहा पुख़्तगी त उन्हनि कई न। इहे जेके 30-40 साल जेका महिनत थी, 45 साल जेके कुर्बानियूं थियूं, उन्हनि कई न, जो हाणे न्यूयॉर्क में बि तव्हां 4 माण्हू बीहो था, अमेरिका में बि बीहो था।
इहो उन वक़्तु छॾे ॾिना ख़तमु थी विया त हिन महिल को नालो खणण वारो न हुजे हा। बाक़ी आहे त कराची ॾे वॼा आहिनि वकीलनि में, सभु नौजवान कमाल जा आहिनि, दिलेर आहिनि, कानून आहे सम्झनि था, सॼी तव्हांजी कोर्टूं, हाई कोर्टूं, सिटी कोर्टूं सिंधी वकीलनि सां भरियूं पियूं आहिनि, सॼा तव्हांजा मेडिकल कॉलेज ॿिया टिया सिंधी डॉक्टरनि सां भरिया पिया आहिनि, FCPS कॉलेज कराची वारो 90% सिंधी हूंदा आहिनि। ईअं ई काफ़ी शोभा अहिड़ा आहिनि जिन में जेको आहे सो सिंधी नौजवान अॻिते वधियो आहे, ॿाहिरि वञे थो। पोइ हाणे बाक़ी आहे त पॉलिटिक्स जहिड़ी मुल्क जी आहे ओड़ी हले पई, उन में का तब्दीली आई त पॉलिटिकल पार्टियुनि में तब्दीली ईंदी, ड्राइविंग फोर्स वरी बि पॉलिटिकल पार्टी ईंदी। त इन में सिंधी छोकिरियूं बि अॻे शोबनि में मसलन वकालत में या आहिनि, मेडिसन में वधियूं इलाही आहिनि? आहे, अच्छा, इलाही इलाही इलाही। हाणे त को मेडिकल में चए त त हूअं ई टे खनि त ॿ अलाए टे त SSP बि आहिनि न सिंधी छोकिरियूं। ASP आहिनि, ASP अच्छा, हिकिड़ी SSP न आहे असिस्टेंट जेकी तालुक थी वई हूंदी, हा चाहे हा सीनियर थी हूंदी, हा। मिली हूंदी अच्छा, पोस्टिंग, त ज़ाहिर उन आहे। में औरत छोकिरियुनि जी पढ़ाई माना एजुकेशन ते माण्हू ध्यानु ॾियनि था ऐं उहे निकिरनि थियूं अॻे बि। ज़ाहिर आहे, ॿियो को रस्तो ई कोन्हे। अच्छा, ठीकु आहे, थैंक यू। पर आख़िर में प्रभु मां तव्हां खां सवाल इहो पुछंदुमि, उहो मुंहिंजो पर्सनल शौक़ बि आहे शायदि, छाजे करे जो मां कॾहिं बि साईं जेम्स सां पाण ज़ाती तौर ते न मिली सघियुमि, तव्हां त इलाही टाइम गुज़ारियो आहे। त आख़िरी मुंहिंजो इहो सुवालु आहे, कॾहिं तव्हां साईं जेम्स खे मायूस ॾिठो सॼो जेतिरो बि टाइम गॾु गुज़ारियो न फिज़िकली? न न, कॾहिं कोन, अच्छा, कॾहिं बि कोन। छो न मायूस हूंदो? सभु बेसिकली उनखे ख़बर हुई त कहिड़नि कमनि में छा थींदो आहे, हिन कम में छा थींदो आहे, क़ौमूं कीअं उथंदियूं आहिनि, क़ौमूं कीअं लेटंदियूं आहिनि। मायूस कॾहिं कोन, हुनखे ख़बर हुई न। फिलहाल तव्हांखे ख़बर आहे मां भरियां थो, मां हलंदो मुंहिंजो जेको आहे सो प्रोग्राम हलाईंदुसि, ऐं अंधारो हूंदो त बाबा 5000 माण्हू ॾिसंदा, सम्झो था ॻाल्हि खे, त उहे जी 5000 माण्हू ॾिसंदा। हुनखे ख़बर हुई, ही नोज़ एवरीथिंग, हू पंहिंजो कमु करे, हुनजो जेको कमु हुयो, हुन जेको कमाल जो कमु करे, हुनजी जेका कुलनि ते जाब हुई, हुनजी जेका ज़िमेवारी हुई, उहा करे हो। मूंखां कोई पुछंदो आहे न त हिकिड़े लफ़्ज़ में साईं जेम्स खे बयानु कर, त मां चवंदो आहियां त साईं जेम्स सिंध फबण न ॾिनी। वाह, बस फबण न ॾिनई, जीअं सम्झो पे त बसि ख़तमु थी वेंदी, ऐं बसि ईअं नालो कोन हूंदो, उर्दू ॿोली हूंदी, ऐं जीअं 70s में फैशन ई थोरो उर्दू ॻाल्हाईंदा पान खाई हींअर। पाजामा पाए हा घुमंदा। हा, घुमंदा, ऐं जेको आहे सो हुन सिंध साईं फबण न ॾिनी। सिंधी कहिड़ी हालत में आहिनि अञा, उहा तकलीफ़ में उहा धार आहे, पर फबी कोन अथनि। सही, थैंक यू।